ब्रेकिंग न्यूज़ आहे कुनरी मां सां शेयर कयूं पिया। बलोचपाड़े में पुलिस जो मुनशियात जो विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जंहिंमें 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। कुनरी में बलोचपाड़े में पुलिस मुनशियात जो विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ कुनरी मां सां शेयर कयूं पिया। बलोचपाड़े में पुलिस मुनशियात जो विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। कुनरी मावा के अहम खबर ॾियूं पिया। बलोचपाड़े में पुलिस मुनशियात जो विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कुनरी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर जावेद कादरी खां। जी जावेद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, कुनरी बलोचपाड़े में पुलिस मंसास खिलाफ सर्च ऑपरेशन करण जी तलाशी एक घर में पोखल नशावर भंग और पुलिस पटे 4 जना गिरफ्तार करे दिया। जिले उमरकोट के 4 तालुकनि में उमरकोट, कुनरी, समारो, पिछोरो ये 3 डीएसपीएस सीएच इंचार्ज अल्ताफ हुसैन शाह जगवानी में 13 मोबाइल जो मंशात खिलाफ बलोचपाड़े में ऑपरेशन पिण कयो वियो। पुलिस ऑपरेशन दौरान बलोचपाड़े में मंशात फरोचनि जी ॻोल्हा मुख़्तलिफ़ घरनि ॻोल्हा कई हुई, जिते हथ आयल 4 मवाली जंहिंमें मोहम्मद हुसैन, हाकम अली, मोहम्मद हसन किशकोरी जानी के पुलिस गिरफ्तार कर वरितो। जॾहिं त मुख्य मंशात फरोश फरार थियण में पिण कामयाब थी विया। जॾहिं त हिकु घर में पोखल नशा भंग जो फसल थिया। पुलिस पटे पाण सां गॾु 4 मुलज़िम समेत कुनरी थाणे ते खणी आई थी। ठीक है, मुझी वॾी मेहरबानी अपडेट करण लाइ।